रसूल बख्श पलेजो जो जन्म ठठे ज़िले के इलाइक़े जुंगशाही के ॻोठ मुंगर खान पलेजो में 21 फरवरी 1930 ईस्वी में अली मोहम्मद पलेजो के घर में थियो। हुन शुरुआती तालीम पंहिंजे ॻोठ में हासिल कई ऐं सेकेंडरी तालीम सिंध मदरसतुल इस्लाम में हासिल कई। कानून की डिग्री सिंध लॉ कॉलेज कराची में हासिल कयाई, जै बाद 15 साल की उम्र में लिखण शुरू कयाई। एक लेखक ऐं आलम का सवाइ अॻिते हली एक चोटी जो सियासतदान साबित थियो। सब माण्हू हे परजू हे याजूज माजूज हे अज़ाब हे ॿियनि मुल्कनि ते कब्ज़ा कंदड़ जंहिं ॾींहुं तव्हां इन्हनि खे पंहिंजो सिंधी क़बूल कयो त तव्हांखे सिंधी माण्हुनि खे पटेवालीअ जी जाइ न मिलंदी ऐं उन लाइ जवाबदार तव्हीं हूंदा कि पूरा नारा ठाहियो था बदमाशी करे नारा था ठाहियो सभु सिंधी आहिनि। फिक्री तौर मार्क्सी फ़लसफ़े से सरशार रसूल बख्श पलेजो मार्क्सी फ़िक्र के पाकिस्तान और सिंध के मखसूस सियासी समाजी और सकाफ़ती हालतन पटांदड़ अवामी अंदाज से पेश किया। रसूल बख्श पलेजो सॼी हयाती जागीरदारी निज़ाम, मार्शल आइन, नओं आबादियाती निज़ाम कंहिं भी किस्म की ग़ुलामी खिलाफ़ आवाज़ बुलंद किया। सिंध की तारीख़ में हुन औरतन, शागिर्दन, ॿारनि, हारिन, मज़दूरन के हक़न लाइ जिदोजहद जा नवा बुनियाद विधा। रसूल बख्श पलेजो अवामी नेशनल पार्टी, सिंध मुतहदा माज, सिंध कौमी इताद, बज़्म सूफिया सिंध, पूनम, सिंधी अदबी संगत, MRD, एंटी वन यूनिट तहरीक, 4 मार्च तहरीक के बानीकार अगवाणन मां हो। रसूल बख्श पलेजो सिंध अंदर अवामी तहरीक जो बुनियाद विझी हर तबके के माण्हू को शामिल किया, जै सिंधी हारी तहरीक, सिंधी मजदूर तहरीक, सिंधी शागिर्द तहरीक, सिंधी गर्ल्स स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन, सुजाग बार तहरीक और सिंधानी तहरीक जा हुन बुनियाद विधा। हू पाकिस्तान अवामी जमहूरी इताद, पाकिस्तान अवामी तहरीक, सिंध इंटेलेक्चुअल फोरम, सिंधी अवाम जो कौमी इताद, सिंध वाटर कमेटी, अवामी जमहूरी तहरीक, एंटी ग्रेटर थल कैनाल और कालाबाग डैम एक्शन कमेटी बनाने जो बानीकार अवगाणन में हो। जहाँ जहाँ हुई जीअरी विरची न वेठी लफ्ज़न की अमीरी तासीर रसूल बख्श पलेजो ज़मीनन जो नीलाम बंद कयो तहरीक, लिस्टूं सिंधी में छपायो तहरीक, MRD जी अज़ीम तहरीक के बानीकार अगवाणन में हो। हिनन नौकरीअ लाइ सिंध विकिणी छॾी, लाश विकिणी छॾियूं, इज़तूं विकिणी छॾियूं, क़ौमनि जा 7000 नस्ल विकिणी छॾियूं, ईंदड़ नस्लनि खे विकिणी छॾियो आहे कुर्सी जे लाइ। कुर्सी ते वेही पोइ उन कुर्सीअ तां ज़लील थी, टंगा टोली थी, भॼा थियो, रुअंदा चुका वेंदा, उछलाए छॾीनि, वरी बोलाए कुर्सी ॾियो, कुर्सी कुर्सी। रसूल बख्श पलेजो कालाबाग डैम खिलाफ मुख्तलिफ मरहलन में कयल लॉन्ग मार्चन जी भी सरवानी कई। रसूल बख्श पलेजो ज़िया जे आमरती ॾियारनि में 11 साल जेल काटियो, जंहिं बाद खेसि MST इंटरनेशनल पारां ज़मीर जो कैदी जो खिताब ॾिनो वियो। हू भुट्टो बचायो तहरीक जो रूह रवां हो। रसूल बख्श पलेजो धारी आबादकारी खिलाफ हर मोर्चे ऐं महाज ते सिंध जो केस रखियो। रसूल बख्श पलेजो हर तरफ़ सिंध के बुनियादी मसलन, मुंझारन, सिंध खिलाफ थींदड़ साज़िशन नालो जिदोजहद के मैदान में रहियो। बे तरफ़ पंहिंजे लिखण सां क़ौम की सुजागी लाइ पाण पतोड़ींदो रहियो। रसूल बख्श पलेजो पूरी हयाती वक्त के उम्र ऐं आमना नालो आण न मञी ऐं जनरल ज़िया का परवेज़ मुशर्रफ के दौर ताईं मैदान में रहियो। जिते ज़ियाई अमरियत खिलाफ मैदान अमल में रहियो, उते परवेज़ मुशर्रफ के दौर में चीफ जस्टिस की बहाली वाली तहरीक में पिण अवामी तहरीक के सभी महाजन समेत चीफ जस्टिस की बहाली वाली तहरीक में मरकजी किरदार अदा किया। नूरजहां जोड़ो गीता त पुत्र हटां ते नहीं विकदे, मुल्क भाटन ते कोन विकामदा आहिनि, मुड़ुस कुर्सियुनि ते कोन विकामदा आहिनि। कुर्सियुनि ते जेके मुड़दा आहिनि उन्हनि जा नाला मीर जाफ़र ऐं मीर सादक थींदा आहिनि। कुर्सीअ जे एवज़ कालाबाग डैम ठाराइणो आहे तव्हांखे, जो तव्हांखे कुर्सी मिली आहे। फिरते हैं मीर ख्वार, कोई पूछता नहीं इस आशिकी में, कुर्सी वाली आशिकी, इस आशिकी में इज्जत सादात भी गई। ऐं 12 मई वारे ॾींहुं संदसि कारकुननि जान जो नज़रानो पेश कयो। उन बाद जॾहिं वकीलनि खे कराची में साड़ियो वियो त हुन अवामी तहरीक पारां उन अमल ख़िलाफ़ भरपूर एहतिजाज कयो। जॾहिं कराची में अलॻि सूबे जी ॻाल्हि थी ऐं भितनि ते चाकिंग कई वई, तॾहिं बि संदसि पार्टी कराची में अयाद लतीफ़ जी अॻुवाणी में रैली कढी वई ऐं दहशतगर्दनि पारां गोलियूं हलाए संदसि कारकुन क़तल कया विया। सिंध मां रसूल बख्श पलेजो ई हो जंहिं कालाबाग डैम खिलाफ़ आम राय क़ाइमु कई ऐं आम माण्हुनि खे डैम जे नुक़साननि बाबति ॼाण ॾिनी। सिंध मां इहो पहिरियों आवाज़ रसूल बख्श पलेजो जो इहो हो जंहिं MQM ऐं संदसि क़ाइद खे सिंध ऐं मुल्क दुश्मन सॾियो। धारी आबादकारी खिलाफ़ जिते अवामी तहरीक के सरबराह रसूल बख्श पलेजो जे सॾ ते सिंध अंदर मरहलेवार जिदोजहद कई वई, उते संदसि
पारां मुख़्तलिफ़ महाज़न ते भरपूर सिंध केस रखियो हो, जंहिंजो लाहौर में हमीद गुल खे ॾिनल जवाब संदसि तहरीक जो हिकु हिसो आहे। क़ौमी अवामी जमहूरी इनक़लाब जी वाट ते अधु सदी खां वधीक वक़्त ताईं चायल रसूल बख्श पले जे सिंध में नयनि रवायतनि जा बुनियाद विधा। संदसि पारां पूरे ख़ानदान खे सियासत में आंदो। संदसि घरवारी जीजी ज़रीना बलोच, न्याणी अख्तर बलोच, अयाज़ लतीफ़ पलेजो ऐं ॿिया संदसि घर भाती जिदोजहद मैदान में रहिया आहिनि। जेल जूं अज़ियतूं ऐं मुसलसल जिदोजहद में रहण पले जे ख़ानदान लाइ सिंध नओं तारुफ़ ॾिठो, जंहिं बाद सिंध जे ॻोठ ॻोठ में सिंधियाणी तहरीक जी छटी ऐं छपर हेठि सिंध जूं न्याणियूं बि अमली जिदोजहद में नज़र आयूं ऐं सिंध जे हक़नि जी हासिलात लाइ संदसि पारां शानदार ऐं तारीख़ी किरदारु अदा कयो। एतिरो ई न, रसूल बख्श पलेजो पारां औरतनि, हारियुनि, मज़दूरनि, शागिर्दनि ऐं ॿारनि जे हक़नि जी हासिलात लाइ अवामी तहरीक अंदरि मुख़्तलिफ़ ज़ैली तंज़ीमूं ठाहे खेनि बि जदोजहद जे मैदान में आंदो। सिंध अंदरि नयूं रवायतूं जिनमाईंदड़ रसूल बख्श पलेजो जॾहिं सियासत ते बंदिश पए ॾिठी तॾहिं सूफ़नि जा ॾींहं मल्हाइण शुरू कया। लतीफ़ जा ॾींहं मल्हाइजण लॻा। ॿारनि ऐं शागिर्दनि जा ॾियारा मल्हाइण ऐं हिन समूरे अमल खे सियासत सां ॻंढे हलण में संदसि ई किरदारु हो। एतिरो ई न पर मुशाइरा कोठाइण ऐं क़ौमी गीतनि सां सुजागी जा नवां ॿिज छिटण में बि संदसि अहम किरदारु रहियो। त लतीफ़ जे उन रस्ते ते हलणो आहे जो अखि उल्टी धार वऊं उबतो आम खां जे लहवारो लोक वहे तूं ऊंचो वहे उभार। अॼु जे दौर जूं तक़ाज़ाऊं लतीफ़ी तक़ाज़ाऊं ही आहिनि त आराम जे ख़ातिर पंहिंजी ज़िंदगी गंद में गुज़ारे हिन दुनिया मां बेनामो निशान थी वञणो नाहे। हिन दुनिया ते पंहिंजे कदमनि जा निशान छॾणा आहिनि, पंहिंजे पोरे जा, पंहिंजे पघर जा, पंहिंजे इल्म जा, पंहिंजी अक़ल जा, पंहिंजे वजूद जा। दुनिया में ईअं गुज़ारे वञणो आहे जो वक़्त जे वारी जे मथां निशान हुजनि, ईंदड़ नस्ल चवनि यार त को मुड़ुसु माण्हू हो जो रही वियो हो, फलाणो फलाण जो अलाए केरु हो, पर निशान बीठा आहिनि। रसूल बख्श पलेजो जिते सॼी हयाती अमली जिदोजहद में गुज़ारी, उते हुन अदब खे सियासत सां कॾहिं बि परे न कयो। अदब में फ़िक्री तनक़ीद जी रवायतनि खे अॻिते वधायो। विरहाङे खां पोइ तरक़ी अदब ते जेके वार थिया उन में शेख हयात ते रुजत पसंद अदीबनि पारां अदबी ऐं फ़िक्री हमला नाकाम बणाइण लाइ अंधा हूंदा वेद जहिड़ो शाहूकार किताबु लिखियो, जेको सिंधी अदब में क्लासिक जो दर्जो रखे थो। साॻिए ई वक़्तु 60 जे ॾहाके में रुजत पसंद टोले जीएम सईद मथां थियल तनक़ीद जो जवाबु रसूल बख्श पलेजे पंहिंजे लिखण जी सूरत में ॾिनो। रसूल बख्श पलेजो पंहिंजनि लिखड़नि, तकरीरनि, लेक्चरनि, टॉक शोज़ मतिलबु जिते बि हो त हू सिंध बणिजी गूंजंदो हो। सिंध सवाइ संदसि को तस्वर न हो। हू हमेशह सिंध जे वसीलनि जी मालिकी ऐं हक़नि जी हासिलात लाइ मैदान अमल में रहियो। हुन जॾहिं लिखियो तॾहिं सिंध जे माण्हुनि खे सुजाॻ करण लाइ बामक़सद लिखियो। संदसि शाइरी, कहाणियूं, तनक़ीद, मज़मून, संदसि अखर ऐं हर बयान सिंध जे माण्हुनि लाइ हुई। जॾहिं त बैनल अक़वामी मंज़रनामे तोड़े तारीख़ बाबति बि हू हिकु माहिर जीअं ॾिसंदो हो ऐं सिंध खे सम्झाईंदो रहियो। रसूल बख्श पलेजो जेतोणीकि जिस्मानी तौरु असांजे विच में न रहियो आहे, पर कयल जिदोजहद, अदबी पोरियो, लतीफ़ शनासी ऐं मज़लूम ऐं महकूम, पुठिते पियल ऐं पीड़ियल तबक़नि जे हक़नि जी हासिलात वारी जिदोजहद ऐं सिंध जे मजमूए हक़नि जे पासदार, सिंध जे यगाने आशिक़, बेमिसाल किरदारु अदा कंदड़ ऐं सिंध जी तारीख़ बणिजी वियल हिन अज़ीम इनक़लाबी अॻुवान जे विछोड़े खे 5 वरह विहामी विया आहिनि। पाण किरदारु ऐं जिदोजहद सबबु हज़ारे दिलनि में ज़िंदा आहे ऐं संदसि अॼु वरसी आहे। पलेजो साहिब खे भेटा पेश करण लाइ संदसि आख़िरी आरामगाह मुंगर ख़ान पलेजो में हज़ारे माण्हू गॾु थी सुर्ख सलाम पेश। मोहब्बत तहूंदी, मोहब्बत तहूंदी, वफ़ाऊं तहूंदियूं जॾहिं मां न हूंदुसि, जॾहिं मां न हूंदुसि, जॾहिं मां न हूंदुसि, जॾहिं मां न हूंदुसि, जॾहिं मां न हूंदुसि।